साईं जा प्यारा खलीफ़ा आहिनि उहे बि जलवागर आहिनि साण गॾु असांजा जेके परे खां महिमान पंजाब खां आयल हुआ अहमदाबाद खां सैयद सादात सगोरा ऐं साण गॾु असांजी तमामु सादा बिरादरी जेका हिते मौजूदु आहे संगत मां दिली तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां साण गॾु असांजे हिन मोमदानी कबीले जा तमामु तर सरदारी जवान साहिबज़ादा जेके हर लिहाज़ सां असां सां हथ वंडाईंदा आहिनि ऐं प्रोग्राम खे मंज़िल ते पहुचाईंदा आहिनि हीउ संदसि जो ताउन आहे साण गॾु असांजी जेका वॾे में वॾी कामयाबी आहे दोस्तो अव्हांजे साम्हूं जेको चंद लम्हा अॻ में अव्हांजे साम्हूं बीठो हुयो आशिक़ रसूल हुज़ूर जी सची पकी गुलामी जो मोहबत रखंदड़ ऐं उनखे निभाईंदड़ फकीर आज़म मोहम्मद मोमदानी जेको तव्हांजे साम्हूं कुझु चई रहियो हो कुझु तव्हांखे नसीहत करे रहियो हो इहा ई असां दोस्तनि जी अव्हांजे हिन प्रोग्राम जी हुज़ूर जे नज़र करण सां कामयाबी आहे अव्हांजो मादी जो वक्त गुजरियल हुयो मां कोन था समझी सघो मां समझी सघां थो त हिन जा हालात कहिड़ा हुया जो दुनिया सां ताल्लुक़ कहिड़ो हुयो हिन जो दीन सां केतिरो ताल्लुक़ हुयो या न हुयो दुनिया सां केतिरो ताल्लुक़ दीन खां केतिरी दूरी हुई उहा मां समझी सघां थो जेके हितां दोस्त समझी सघनि था हुज़ूर जी नज़र करम ई आहे जो हिन अव्हां सां अव्हां हुनखे ॾिसो जो चहिरो इश्क में ॻरी रहे कॾहिं साथियो ही मीलाद जी महफ़िल करण जो इहो ई सबबु आहे त असां हुज़ूर जो पैगाम उनजी मोहबत आम मुस्लमान ताईं उन हवाले सां पहुचायूं जेको उनजो हक़ आहे बस हाणे मां वधीक टाइम वठण जे बजाए असांजा जेके सरमाया आले सुन्नत सूबे आले सुन्नत जा सींगा ऐं मुनाज़िरे आले सुन्नत इल्म जी क़ाबिलियत रखंदड़ साण गॾु उनजी हिकु ॿी ख़सूसियत बि आहे त हू पंहिंजे रूहानियत में भी काबिलियत रखन था साईं जन जी दरगाह है जेका दरगाह आलिया वीर शरीफ के नाले सां जेका ताल के सेवण में आहे दादू सेवण जे विच ते आहे संगन जी हिक तमाम जेको आस्थानो आहे ऊंचो ऐं आला आस्थानो आहे ऐं संगन जी मुरीदी जो निस्बत भी आहे संगन के रूहानी मंजर भी मिलियल आहे ऐं संगन जी इल्म ते काबिलियत भी आहे वधीक मां उनजी तारीफ़ कोन थो करे सघां वक्त जी तमाम तंगी आहे असां 1 बजे जीअं दोस्तन के पंहिंजो वाइदो कयोसीं उन वाइदे निभाइण में जेकर चंद मिंट वधीक लॻी वञनि संगन उन्हनि जो माज़रत पायां बस मां हाणे सिर्फ़ चंद नारा लगाए करे पंहिंजे मोअज़्ज़ज़ मोहतरमा खिताब लाजाब जे मालिक खे दावत रखंदुसि अर्ज़ जे लाइ जेको पंहिंजो रूहानी नूरानी ऐं क़ुरान ऐं हदीस जी नूर सां जेका रोशनी बयान कंदा ऐं असांजी दिलियूं जेके आहिनि हुज़ूर जे नज़र करम सां मुनवर ऐं रोशन थी वेंदियूं बस हाणे तव्हां जेतिरो नारे जो जवाबु ॾींदव एतिरो साईं जन जो खिताब अव्हांजे साम्हूं वधीक बहितर ऐं मनपसंद हूंदो नाराए तकबीर अल्लाहु अकबर दोस्तों जो आवाज़ तव्हांजो पिंडाल में बि महदूद रहियो आहे तव्हांजो आवाज़ ॿाहिरि थो वञे नाराए तकबीर नाराए रिसालत या रसूल अल्लाह मथे खणी दोस्त भई त मथे खणी तव्हांजो आवाज़ ऐं अव्हांजी दिलनि जी धड़कन गुंबद खज़रा ताईं पहुची वञे त खिताब करण वारो भी समझी वने त तमाजे दिल में केतरी मोहब्बत आ तमाके केतरो वक्त खिताब करणो आ नाराए रिसालत या रसूल अल्लाह नाराए रिसालत या रसूल अल्लाह नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए पीर दरगाह आलिया वीर शरीफ जिंदाबाद अस्सलामा मुफ्ती खलील अहमद जान नक्शबंदी साहब जिंदाबाद हाणे जेके मां नारा लॻाईंदुसि उन्हनि जो जवाबु तव्हांखे दिलि जे दर्द सां दिलि जे दरी जे आवाज़ सां ॾियणो आहे लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद 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 ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद अल्लामा मुफ्ती खलील अहमद जान नक्शबंदी साहब सब चलो जिंदाबाद जिंदाबाद आलिया वीर शरीफ जिंदाबाद जमात आले सुन्नत जिंदाबाद जमात आले सुन्नत जिंदाबाद उलमा आले सुन्नत जिंदाबाद सादात आले सुन्नत जिंदाबाद मशाइख आले सुन्नत जिंदाबाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू
سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب زدني علما فهما نافعا اللهم إنا نعوذ بك من علم لا ينفع اللهم يا حي يا قيوم بحق لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي صلى الله تعالى على سيدنا محمد وعلى آله وصحبه الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأولين والآخرين رحمة للعالمين خاتم النبيين وعلى جميع الأنبياء والمرسلين وعلى الملائكة والمقربين ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى وسلم وبارك عليه وعلى والديه وآله وأصحابه وأهل بيته وأزواجه وأبنائه وبناته وخلفائه وعلماء ملته وأولياء أمته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس قد جاءكم برهان من ربكم وأنزلنا إليكم نورا مبينا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي
या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या खातमिन नबिय्यीन। तमाम तारीफ़ें अल्लाह करीम जल्ल जलालहू के लायक़ हैं, जे अज असांखे ॻोठ ताज मोहम्मद मोहम्मदानी में ही अज़ीम शान बाबरकत ऐं पुर रौनक मीलाद शरीफ़ जी महफ़िल पाक नसीब फरमाई आहे। शान अल्लाह सुब्हानहू व तआला असांजी ही हाज़िरी पंहिंजी बारगाह बेकस पनाह में ऐं दरबारे रिसालत में क़बूल फरमाए। असां सभिनी खे सरकारे दो जहान सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी मोहब्बत में जियण ऐं मरण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन्हनि जी सुन्नत पाक ते ज़िंदगी गुजारण जी भी तौफ़ीक़ अता फरमाए। बाबरकत महफ़िल में कसीर तादाद में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, खुसूसियत सां सादात सगोरा, मुअज़्ज़ज़ीन ऐं नात ख़ान जलवा फ़रोज़ आहे। भली करे आया, जियो करे आया। मां थोराइतो आहियां ऐं दुआगू आहियां मोहतरम जनाब क़िबला साईं सैयद मोहम्मद याकूब शाह जिन जा, जिन हिन फ़क़ीर खे हिते अचण जे लाइ हुकुम फरमायो ऐं अवां प्यारी जमायत ऐं आशिक़ाने मुस्तफ़ा जो दीदार करे मुंहिंजी दिलि इलाही ख़ुशि थी वई आहे। ऐं दुआगू आहियूं हिन ॻोठ जे सरदार साहिब जा सदन गैर मौजूदगी में भी हिन फ़क़ीर जी हिते हाज़िरी थी हिकिड़ो दफ़ो। क़िबला साईं सैयद याकूब शाह जिन जी तवस्सुल सां इन खां पहिरियां कुछ ॾींहं पहिरियां मुंहिंजे ख़्याल में 15 ॾींहं खनि थींदा क़िबला हाफ़िज़ साहब जिन हाफ़िज़ अब्दुल अलीम साहब जिन वटि ही फ़क़ीर जी हाज़िरी थी। हिन इलाइक़े जे माण्हुनि इलाही मोहब्बत जो इज़हार कयो, तमामु घणो प्यार ॾिनो। तोड़े जो चयो थियो वञे त बाबा ज़मानो मटिजी चुको आहे, बेशक मटिजी बि चुको आहे। अहिड़ो ज़मानो अची वियो आहे, असां पाण मटायो आहे। सिज साॻो हली रहियो आहे, चंड साॻो हली रहियो आहे, धरती उहा साॻी ई आहे। सियारा उन्हारा साॻा पिथा अचनि, फ़सुल साॻा पिथा थियनि, लेकिन असां पंहिंजे किरदार सां ज़माने खे तब्दील करे छॾियो आहे। अहिड़ो दौर अची वियो आहे जो औलाद पीउ जी इज़त करण जे लाइ तयार ई न आहे।
ज़ाल जेका निकाह ॿधी आहे मुड़ुस जे ख़िलाफ़ कोर्ट ते बीठी आहे। मिटनि माइटनि मंझां मुहबतूं ख़तमु थींदियूं वञनि पियूं, दोस्तनि मां वफ़ादारियूं मोकिलाईंदियूं वञनि पियूं। अहिड़े दौर में बि जॾहिं मदीने वारे घोट अलैहिस्सलात वस्सलाम जिनजे नंगो नामूस इज़त ऐं शान जो नालो अची वेंदो आहे, तॾहिं सभई संग ख़तम थी वेंदा आहिनि। मदीने वारे घोट जी मुहबत ई आॾो हूंदी आहे। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सां मोमिननि जो जेको प्यार रहियो आहे, उन प्यार में का भी तब्दीली न आई आहे। जीअं पहिरें ॾींहं खां वठी ईमान वारनि हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां प्यार कयो आहे, त उहो प्यार हलंदो पियो अचे। जीअं पहिरियां कुर्बानियूं ॾिनियूं वञनि पियूं, अॼु बि उहे साॻियूं कुर्बानियूं ॾिनियूं वञनि पियूं। जीअं पहिरियां सिर ॾियण जे लाइ तयार हुआ, अॼु बि आशिक सिर ॾियण जे लाइ तयार लॻा पिया आहिनि। उहा साॻी मुहबत हुज़ूर पुरनूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी मुस्लमाननि जे सीननि जे अंदरि मौजूद आहे। ऐं अल्लाह करे त इहा मुहब्बत सदा कायम ऐं दाइम हुजे। आमीन चओ दोस्तो। रब्बुल आलमीन जल जलालू कुरान करीम में अॻु में ई ऐलान फरमाए छॾियो आहे, मुंहिंजा सोना ला तजिद क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिन्हु। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो, सुना जिन अल्लाह ऐं उन्ही जे ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आंदो आहे, यानी मोमिन ख़ुसूसियत सां इन मंझा मुराद सहाबा इकराम रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन। पोइ उन्हनि जी निस्बत सां क़यामत ताईं मोमिन मुराद आहे। त मुंहिंजा दोस्तो रब करीम फरमाए पियो, जिन जो अल्लाह ऐं क़यामत ते ईमान आहे, उहे अहिड़नि सां दोस्ती न रखंदा जेके अल्लाह ऐं रसूल जा दुश्मन आहिनि। सुभान अल्लाह। ला तजिद सोना तोखे न लभंदे, तू न लभंदे, तोखे ये वड़ा माण्हू मिलंदा ई कोन। हे अल्लाह जल जलालू ऐलान फरमाए रहियो आहे, कंहिंखे पंहिंजे सुहिणे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे थोड़ी समझ जी ॻाल्हि आहे, तवज्जो हेॾे फरमाइजो। हे फ़क़ीर जूं ॻाल्हियूं चंद ॿुधी वठिजो। अल्लाह जल जलालू तव्हांखे आबाद करे शाद फरमाए। अव्हांजो शौक़ ॾिसी करे तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं मां करे रहियो आहियां, अव्हांजी महिनत ॾिसी करे तॾहिं मां अहिड़ियूं मुहबत जूं ॻाल्हियूं करे रहियो आहियां। मुंहिंजा दोस्तो रब करीम जे क़ुरान करीम जे लफ़्ज़नि मुबारकनि खे सम्झण जी कोशिश कई वञे। 28 सिपारो मुजादिला सूरत आखिरी आयत रब करीम जल जलालू फरमाए पियो, ला तजिदु कौमा, अहिड़ी कौम तव्हांखे न मिलंदी, न लहंदो। कहिड़ी कौम जिन अल्लाह ऐं आख़िरत ते ईमान आंदो आहे। मुराद सहाबा इकराम रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन। रब करीम ईअं थो ॿुधाइण चाहे त सुहिणा अव्हांजे असहाबनि जहिड़ा अव्हांखे ॿिया मिलंदा ई कोन को। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सहाबा जहिड़ा तव्हांखे कोन मिलंदा। 1.25 लख नबी सगोरा आया, उन्हनि सभिनी खे अल्लाह ताला सहाबी अता फरमाया, सभिनी खे रब करीम सहाबी अता फरमाया। उन्हनि सहाबनि जो पंहिंजो शान, लेकिन अव्हांजे असहाबनि जो शान सभिनी खां बुलंद आहे। सुभान अल्लाह। दुनिया जा अमवास हुजनि, अक़ताब हुजनि, औलिया हुजनि, उलमा हुजनि, मुजतहिद हुजनि, मुजद्दिद हुजनि, मुफ्ती हुजनि, अल्लामा हुजनि, को भी के
बि सहाबी जे दर्जे ते नथो पहुची सघे छो जो हुन मुस्तफ़ा करीम अली सलात व सलाम जिन जी ज़ात व बरक़ात खां डायरेक्ट हासिल कयो आहे हुज़ूर अली सलात व सलाम जिन जो निगाहूं उन्हनि जे चेहरे ऐं उन्हनि जे दिल जे मथां पयूं आहिनि जो अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो खुज़ मिन अम्वालिहिम सदक़ा तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा व सल्लि अलैहिम ओ मुंहिंजा सुहिणा ही त सहाबी तव्हांजा अव्हांजी दरबार में खैरातूं खणी था अचनि ज़कातूं खणी था अचनि सदक़ात खणी था अचनि इन हवाले सां अव्हांजा हथ लॻल हिननि जो अक़ीदो आहे त रसूलुल्लाह जा हथ लॻा त रब जी दरबार में उहा चीज़ क़बूल थी वेंदी इन्ही इरादे सां अव्हांजी दरबार में ही सदक़ात ऐं खैरात खणी था अचनि सोना अव्हां पंहिंजे हथनि साण वठो ख़ुद वठो पोइ ही जेके माल कुर्बान करे रहिया आहिनि इन कुर्बानी जे मुक़ाबले में इन्हनि खे तव्हां छा ॾियो अबा मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे पई इन जेका कुर्बानी ॾिनी माल जी लफ़्ज़ मुबारक जो अल्लाह जे क़ुरान जा रब करीम जल जलालहू जो फरमाए इन्हनि खां माल वठो इन जे मुक़ाबले में छा कयो तो तहीरुहुम इन्हनि खे पाक बनायो इन्हनि खे पाक बनायो कंहिंखे असहाबन खे पाक बनायो तो तहीरुहुम व तुज़क्कीहिम बिहा वरी इन्हनि खे पाक बनायो तहारत ऐं तज़कियो ॿिन्ही जी माना है पाकाई पर जॾहिं गॾिजी पवनि त पोइ तहारत जी माना है जिस्मानी पाकाई ऐं तज़किये जी माना है अंदर जी पाकाई रब करीम थो फरमाए त मुंहिंजा सुहिणा पंहिंजे निगाहनि पाकनि सां पंहिंजे असहाबनि सगोरनि जे ज़ाहिर खे बि पाक कयो त उन्हनि जे बातिन खे बि पाक बनाए छॾियो ये तो अहले सुन्नत व जमात जो अकीदो आहे त सोने नबी जो आल भी पाक आ त असहाब भी पाक आ सुभान अल्लाह बेशक आल के अल्लाह पाक बनायो ऐं असहाब के मदीने वाले घोट पाक बनायो सुभान अल्लाह सुभान तो तहीरुहुम सोना तव्हां उनके पाक कयो छा अल्लाह जो हुक्म मदीने वाले घोट न मञो हूंदो मञो सहाबा इकराम के पाक बनायो ऐं अल्लाह जल जलालहू भी इरशाद फरमायो मुंहिंजे महबूब जा सहाबी पाक आहे वयुनज़्ज़िलु अलैकुम मिनस समाई माआ लियुत्तहिरकुम बिहि वयुज़हिब अन्कुम रिज्ज़श शैतान अल्लाह ताला जो कुरान तो इरशाद फरमाए ओ नबी जा सहाबियो असा आसमानन ता तव्हां जे मथा पानी नाज़िल करे इनी जे करे कयो वा ताक तव्हां के असा पाक बनायो ऐं शैतान जी हर पलीती तव्हां खां दूर करे छॾियो सुभान अल्लाह अहल बैत जलाली अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाए लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा ताक अल्लाह ताला तव्हां खां पलीती हर किस्म जी पलीती दूर रखे इनजो इहो मतलब ना है त पहिरां नऊज़ बिल्लाह पलीता हाणे तो पलीत परे करे न दूर रखे यानी पलीती अहल बैत जे वेझो काने सुभान अल्लाह आले रसूल पाक अहल बैत पाक आहिनि उन्हनि कुदरत वारे करीम असल खाई पाक बनायो आहे छो जो उन्हनि जे वजूद में रसूलुल्लाह जो खून आहे सुभान अल्लाह जो घोट पाक आहे तुंहिंजो खून भी पाक आहे तुंहिंजो आल भी पाक आहे महबूब करीम अली सलात व सलाम जो आल पाक अल्लाह ताला फरमायो त आल खां अहल बैत खां असा पलीती दूर कई आहे पलीती वेठे नहीं दी पलीती दूर आहे ऐं रब करीम जल
जलालु फरमायो वयुतहीरकुम ततहीरा अल्लाह ताला तव्हां खे चङी तरह पाक बनाए छॾियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सादाई अल्फाज मुबारक जेके अहल बैतन लाइ इस्तेमाल थिया आहिनि, सादाई असहाबन सगोरन जे लाइ रब जो क़ुरान फरमाए रहियो आहे। अहल बैतन खां भी अहल बैतन खां रब करीम पलीती दूर कई, असहाबन खां भी अल्लाह ताला पलीती दूर फरमाई आहे। अहल बैत जे वेझो पलीती न ईंदी, असहाबन जे वेझो पलीती न ईंदी, छो जो मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम ने कहिड़ो पाक बनायो आहे। मां अॻी ॻाल्हि कंदो हलां जेका शुरू में कयमि। रब करीम जल जलालु फरमायो सुहिणा अहिड़ी क़ौम तव्हांखे न मिलंदी। कहिड़ी? असहाबन जहिड़ी क़ौम, अहिड़ी क़ौम तव्हांखे न मिलंदी। छो जो अहिड़नि सां मुहबत कनि जेके अल्लाह रसूल जा दुश्मन आहिनि। तव्हांजे दुश्मननि सां तव्हांजा सहाबी मुहबत न कंदा आहिनि। अल्लाह जल जलालु खोले बयान फरमायो वलौ कानो आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम, भली खणी इन्हनि जा पीअर हुजनि या इन्हनि जा भापुट हुजनि या इन्हनि जा सगा भाइर हुजनि या वेझा रिश्तेदार छो न हुजनि, जेकॾहिं इन्हनि जो पीउ रसूलुल्लाह जो दुश्मन आहे, इन्हनि जो पुट मदीने वारे घोट जो दुश्मन आहे, इन्हनि जो भाउ अरबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दुश्मन आहे, इन्हनि जा माइट हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा दुश्मन आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे सुहिणा इन्हनि जे निगाहनि जे आॾो रिश्ता न हूंदा आहिनि तो हबीब जी मुहबत ऐं निस्बत हूंदी आहे। सुभान अल्लाह। निस्बत हूंदी आहे, तुंहिंजी मुहबत हूंदी आहे। ऐं उहे माण्हू आहिनि गौर तलब ॻाल्हि आहे जेका अल्लाह जल जलालु बयान फरमाए रहियो आहे। रब फरमाए तो उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान, ही उहे खुश नसीब आहिनि जंहिंजे दिलनि में अल्लाह पाण ईमान लिखियो आहे। सुभान अल्लाह। सूरह मुजादिला जी आखिरी आयत खोले ॾिसो रब जो क़ुरान। रब्बुल आलमीन फरमाए तो उलाइक, ई सहाबा इकराम हुए खुश नसीब आहिनि जो कतब फी कुलूबिहिमुल ईमान, अल्लाह पाण ईमान लिखियो आहे। मुंहिंजी ॿारल पथी तूं विसाए सघंदे पर अल्लाह जो रोशन कयल सिज के माउ जे लाल खे ताक़त न आहे जो विसाए सघे। पोइ जंहिंजे दिलनि में अल्लाह ईमान लिखे थो कंहिंखे ताक़त आहे जो इन्हनि जो ईमान खसे सघंदो हुजे। सुभान अल्लाह। अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जे ईमान जे मोहर जी हिफ़ाज़त भी लगाई आहे, हिफ़ाज़त जी मोहर भी लगाई आहे। वरी रब करीम जल जलालु ॿिए सिपारे में सूरह बकरा में ॿिए सिपारे जे शुरू में रब्बुल आलमीन जल जलालु इरशाद फरमायो वमा कान अल्लाहु लियुदीअ ईमानकुम, अल्लाह अहिड़ो नाहे जो नबी जा सहाबियो तव्हांजो ईमान ज़ाया करे। सुभान अल्लाह। ईमान ज़ाया कोन थींदो छो जो तव्हांजे ईमान में मुंहिंजे सोहणे नबी जी मेहनत कयल आहे, सुभान अल्लाह। नबी जी जफ़ाकशी थियल आहे, मुंहिंजे सोहणे नबी जा दुख बर्दाश्त कयल आहे, मुंहिंजे सोहणे नबी जूं कुर्बानियूं तव्हांजे ईमान जे बुनियाद में आहिनि। मुंहिंजा सोहणा नबी जॾहिं तव्हांखे ईमान ॾियनि पिया तरह तरह जूं तकलीफ़ूं आहियो, कॾहिं खून जिस्म खून आलूदा थी वञे, पैर मुबारक खून सां सॼा लथड़जी वञनि, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं तव्हांजे ईमान खे पहुचाइण जे लाइ, तव्हांजे ईमान खे मज़बूत करण जे लाइ कॾहिं पंहिंजा दंद मुबारक पिया शहीद कराइनि, कॾहिं पंहिंजा कल मुबारक पिया शहीद कराइनि, कॾहिं पंहिंजा चाचा पिया शहीद कराइनि, कॾहिं पंहिंजा रिश्तेदार पिया शहीद कराइनि, कॾहिं पंहिंजा सहाबी उन्हनि जे खून जो तव्हांजे ईमान जे बुनियाद में विझी करे तव्हांजो ईमान मज़बूत पिया कनि। ऐं हाणे बि पंहिंजा शहज़ादा हसन अमीर हुसैन तव्हांजे ईमान जी हिफ़ाज़त लाइ तयार कयो वेठा आहिनि, निभाई संभाले रहिया आहिनि। छा पोइ अल्लाह तव्हांजे
ईमान के ज़ाया करे छड़ी दो मुझे नबी जी एडी वडी मेहनत आ तव्हांजे ईमान सां एडी वडी मेहनत आ मुझे नबी जी तव्हांजे ईमान सां ओ नबी दा सहाबियो तव्हांजो ईमान ज़ाया न थींदो इहो ई अहले सुन्नत व जमाअत जो अक़ीदो आहे त मिठे महबूब करीम अलैहि सलातो व सलाम जिन जो आल भी पाक आ त असहाब भी पाक अब इहो अक़ीदो आहे जंहिंजो अक़ीदो हथ मथे खणी करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन फ़कीर जो इहो कमु न हूंदो आहे त कंहिं बि मज़हब मसलक जे मथां हमिलो करे हक़ पंहिंजो ॿुधाईंदो आहे उन में डिॼंदो कंहिंखां मसलो हक़ बयान करण जो असांजो फ़िरके सां वास्तो न आहे छो जो फ़िरके जी माना है फ़र्क़ में पियल जुदा थियल कटियल असांजो जमायत जमायत माना गॾु असां मदीने वारे घोट सां गॾु आहियूं उनजे अहल बैत सां गॾु आहियूं उनजे असहाब सां गॾु आहियूं सुहिणे पीर दस्तगीर रोशन ज़मीर मीरा मुर्शिद मोहिउद्दीन सां असां गॾु आहियूं सुभान अल्लाह। यदुल्लाहि अलल जमाअ अल्लाह सुब्हानहु व तआला जे रहम करम बाझ ऐं कुदरत जो हथ भी जमायत जे मथां आहे। तब अर्ज़ कयो तो वे सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहि अजमईन जे दिलनि जे अंदर इश्क़ मुस्तफ़ा हुओ मुंहिंजा अंदाज़ ई पंहिंजा हुआ बहरहाल वो वॾो मौज़ू आहे मां अॻिते अची रहियो आहियां मुंहिंजा अर्ज़ करण जो मक़सदु आहे त जीअं सहाबा जे दिल जे अंदर अल्लाह तआला मोहब्बत विधी उन्हनि जे निस्बत सां उन्हनि जे फैज़ सां अॼु भी अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे दिलनि जे अंदर उहा साॻी मोहब्बत पैदा फरमाई आहे। अलैहिस्सलाम जिन अॻु में ई ऐलान फरमाए छॾियो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन तव्हां मुंहिंजा केर भी तेसी ताईं सच्चो मोमिन न थींदो जेसी ताईं पंहिंजे अबे अम्मा अहल औलाद बल्कि टोटल दुनिया जे इंसाननि खां वधीक मूं रसूल करीम सां मोहब्बत करण वारो न हूंदो। अज ॾिसी रहिया आहियूं त मोमिन पंहिंजूं जानियूं पंहिंजा माल पंहिंजा सिर पंहिंजा घर पंहिंजा बच्चा सभु मुस्तफ़ा जे नाले ते कुर्बान करे रहिया आहिनि। सब महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले ते कुर्बान करे रहिया आहिनि छो जो ईमान इन्ही खे ई चयो वेंदो आहे। ईमान नालो ही मोहब्बत एक दफे पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो त ईमान जा कुछ एटम आहे हिस्सा है शअब आहे। एक रिवायत में 60 ऐं कुछ बी रिवायत में 70 ऐं कुछ 70 खां वधीक ईमान जा पुर्जा आहे वो सब जॾहिं गॾु थींदा त पोइ ईमान थींदो कामियाब। सुभान अल्लाह। फरमायो त हया ईमान जो हिकिड़ो हिस्सो आहे। रस्ते तां ख़राब चीज हटाए ॾुखाईंदड़ चीज हटाइण ईमान जो हिस्सो आहे। अबे अम्मा जो एहतराम करण ईमान जो हिस्सो आहे। ये पोइ हिस्सा कणिया महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुर्बान बन उन असाबन सगोरन जे सुवाल तां अहिड़ा अहिड़ा सुवाल कंदा हुआ जो क़यामत ताईं हर मसाले जो हल कराए छॾींदा हुआ। अर्ज़ कयो एतिरा वॾा सुवाल एतिरा वॾा हिस्सा केरु गॾु कंदो असांखे सिर्फ़ हिकिड़ो हिस्सो ॿुधायो असां वो हिकिड़ो ई हिस्सो वठूं असांजो ईमान कामिल थी वञे बस। सुभान अल्लाह। 70 हिस्सा गॾु कयूं असांखे हिकिड़ो हिस्सो ॿुधायो असां हिकिड़ो ई हिस्सो वठूं जो असांजो ईमान कामिल थी वञे। मदीने जे घोट अली सलाम वटि नहत हुई ई कान अब ये नथी सी ए निही इए जे डंदा पिया तीअं घिनो इए अमल करो इहा त ॻाल्हि हुई ई कान। बल्कि उनकी दरबार में जेड़ो सवाल कयो वींदो हो वो जवाब मौजूद होंदो ही हो। सुभान अल्लाह। सैयदना फुदाला सही आया फुदाला
अबी दाऊद शरीफ सुनन अबी दाऊद शरीफ अंदर हदीस पाक मौजूद है। सैयदना फदाला रज़ी अल्लाह तआला अन्हु आया अची करे अर्ज कर लगा क़िबला मां यहाँ बहराड़ी जो मानू माल बंद ऐं ज़मीन जो कमकार कयां मूं वटि टाइम ना है जो मां 5 वक्त नमाज पढ़ा मां 5 वक्त कोन पढ़दुस सोना मूंखे रुगो 2 वक्त बुधा पढ़ा पर अल्लाह लिखे तो 5 ही पढ़ी छॾे। सुभान अल्लाह। मेरा प्यारा महबूब जा उम्मती उन्हनि जो अकीदो आहे त असांजे सुहिणे खे रब करीम इख्तियार ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह। असांजो महबूब बेवस ना है बेइख्तियार ना है बेताकतो ना है उनके कुदरत वारे ताकत ॾिनी आहे जॾहिं खां वठी रब करीम सिज ठाहियो आहे त उहो ओभर खां निकिरंदो आहे ओलह लहंदो आहे पर मुस्तफ़ा खे रब करीम ताकत ॾिनी आहे इन ओलह खां ओभारे ॾेखारे त बि ॾेखारे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जॾहिं खां वठी चंड अल्लाह खलके बाद उहो आसमान ते ई हलंदो आहे कॾहिं ज़मीन ते न लथो आहे पर ने सुहिणे खे रब करीम पावर ॾेई छॾियो आहे जॾहिं उहो आंगुर जो इशारो करे तॾहिं चंड खे बि टुकड़ा करे पंहिंजे कदमनि में घुराए छॾींदो आहे। मुस्तफा अजमत मुस्तफा ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद लब्बैक लब्बैक हाथ मथे लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह तआला अलैका व अला आलिका व अस्हाबिका व बारक व सल्लम। सैयदना फदाला रज़ी अल्लाह तआला अन्हु जन सही सुनन अबी दाऊद शरीफ की हदीस पाक आहे जेका मां बयान करे रहियो आहियां। सैयदना फदाला रज़ी अल्लाह तआला अन्हु जन अर्ज कयो साईं 5 वक्त मुखां कोन पढ़बा मूंखे 2 वक्त ॿुधा पाण फरमायो फहाफिज़ अलल असरैन वो असरैन नमाज की हिफाजत कर असरैन असर वो न समझी सके असरैन कहिड़ियूं नमाज़ूं पाण फरमायो हिकिड़ी नमाज सिज उभरण खां पहिरियां ॿी नमाज सिज लहण खां पहिरियां यानी फजर ऐं असर जी नमाज ये 2 नमाज़ूं पढ़ बाक़ी 3 नमाज़ूं असां तो ता माफ़ कराए छॾियूं आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं इन जे शारिह ख़ुसूसियत सां अल्लामा शेख अबुल हसन सगीर सिंधी रहमतुल्लाहि तआला अलैह असांजी सिंध सगोरी जा 4 आलिम शेख अबुल हसन कबीर शेख आबिद सिंधी शेख अबुल हसन सगीर ऐं शेख हयात सिंधी ये 4 आलिम हिक बे खां बाद मदीनतुल मुनव्वरह में ज़ादहल्लाहु शरफ़न व ताज़ीमा मदीनतुल मुनव्वरह जी मस्जिद नबवी जा इमाम ऐं खतीब ऐं हदीस जा मुदर्रिस थी करे रहिया आहिनि। सुभान अल्लाह। 4 ई असांजा सिंध जा आलिम इन्हनि वटि सिंधी त पढ़ंदा हुआ पर अरब जा बि वॾा उलमा इन्हनि जे आॾो गोॾा झुकाए वेहंदा हुआ इन्हनि खां सनद वठण में फ़ख्र महसूस कंदा हुआ। बुखारी मुस्लिम तिरमिज़ी अबी दाऊद इब्न माजा वग़ैरह ये हदीस जा किताब असांजे सिंध जे आलिमनि खां पढ़ंदा हुआ ऐं उन्हनि जो इल्म ही शाहिदी ॾींदो हुओ त हिन वक़्त में अरब इलाइक़नि में जेकॾहिं हदीस जा के ॼाणू आहिनि त उहे सिंध जा उलमा आहिनि जेके रसूलुल्लाह जे मुसल्ले ते असांखे हदीस पढ़ाए रहिया सुभान अल्लाह। 4 उलमा सिंध जा उन्हनि जे अंदर आखिरी आलिम शेख अबुल हसन सगीर सिद्दीकी खानदान जो ठट्टे जो बुजुर्ग मखदूम मोहम्मद आदम नक्शबंदी ठट्टे वारा उन्हनि जे फर्जंद जो ॾोहटो आहे शेख अबुल हसन सगीर रहमतुल्लाहि तआला अलैह मेहरबानी भली करे आया
उन्हनि शरह लिखियो आहे सुनन अबी दाऊद शरीफ जो फतहुल वदूद फी शरह सुनन अबी दाऊद ऐं इहो छपियो बि मके पाक मंझां आहे ऐं छपरायो बि अहल हदीस न ई आहे। इन्ही हदीस पाक जी शरह शेख अबुल हसन सगीर रहमतुल्लाह ताला अलैहि लिखन था त अल्लाह तबारक व तआला सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनखे इख्तियार अता फरमाया हत्ता के पंहिंजे कानून ऐं फराइज़ में तरमीम करण जो भी रसूलुल्लाह के इख्तियार हासिल आहे। बाबू बन करीमन के अल्लाह ताला यो इख्तियार अता फरमायो आहे त हू सिर्फ ब नमाज़ूं पढ़े पियो बाक़ी टे नमाज़ूं उन्हें त माफ़ थियल हुयो। वो टे कोन पियो पढ़े ब पियो पढ़े। काश जो असां उन वक़्त में हुजूं हा चऊं हा साईं भला ही सोहणा ही क़यामत जो वही शफ़ात करे सी मेहरबानी कर इथे पंज ही माफ़ करा छोड़ इख्तियार है न असारा जो हाल पढ़ते ही नहीं से असारा हाल ही हुए बाकी नमाज के है सलात मेराजुल मुमिनीन मोमिन जॾहिं नमाज पढ़ंदो आहे त पंहिंजे रब करीम जो मेराज माणींदो आहे मेराज माणींदो आहे। हजरत मुश्किल कुशा शहंशाह विलायत मौला मुर्तजा करमल्लाह वजहुल करीम जिन इरशाद फरमाईंदा आहिनि जेकॾहिं मुंहिंजे मथां इस्लामी ॿिया कम न हुजनि हा त मां ख़ुदा जे आॾो सर सजदे खां खणा ई कोन हा राति ॾींहुं मां इबादत में मसरूफ़ हुजां हा। जॾहिं यहूदी आयो हजरत मौला मुर्तजा मुश्किल कुशा वटि अर्ज़ कई साईं छा तव्हां अल्लाह खे ॾिठो आहे तव्हां अल्लाह जी इबादत कंदा आहियो तव्हां अल्लाह जो दीदार कयो आहे। हजरत मौला मुर्तजा मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम फरमायो मां ऐसी ताईं सजदे मंझां सिर ई न खणंदो आहियां जेसी ताईं पंहिंजे रब जो दीदार न करे वठंदो हुजां। ऐसी ताईं सर सजदे में खणंदो ई न जैसी ताईं पंहिंजे रब जो मां दीदार न करे वठां। मुंहिंजा दोस्तो सजदो करे जंहिंजे लाइ सैयदना मूसा नबीना अलैहिस्सलाम जिन दीदार जे लाइ तूर सीना जो पंध पियो करे 40 ॾींहं मुराक़बे में रहे पियो 40 ॾींहं एतिकाफ कढे पियो उन खां बाद पियो अर्ज़ करे मौला दीदार करा रब फरमात लन तरानी हर किस दीदार न करे सघंदे। मकाम नबूवत विलायत का घणो मथे आ सुभान अल्लाह विलायत का घणो मथे। हजरत मूसा अलैहिस्सलाम हिन अखियुनि सां ॾिसण जो दीदार वरतो तलब कई हिन दिल जी न मौला मुर्तजा जेको दीदार कयो हिन दिल जे दीदन सां रब जो दीदार कयो। मुंहिंजा दोस्तो सैयदना मूसा अला नबीना अलैहिस्सलाम जे शौक़ जे हवाले सां हिकिड़ी मां रिवायत बयान करे वञा। अल्लामा वाइस काशफी रहमतुल्लाह ताला अलैह मारिजुन नबूवत किताब के अंदर बयान फरमाइंदा कि सैयदना मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उनखे हजरत मूसा अलैहिस्सलाम के जॾहिं मना थी त तूं दीदार न करे सघंदे उन वक्त में अल्लाह तबारक व तआला हजरत मूसा अलैहिस्सलाम के इरशाद फरमायो त तू जबल का हेठ नजर कर। जबल का जो हेठ नजर कयई हजरत मूसा अलैहिस्सलाम दिसे त कई अल्लाह जा आशिक आहिनि जेके सब सागो नारो हणी रहिया आहिनि रब अरनी अंजुर इलै रब अरनी अंजुर इलै रब अरनी अंजुर इलै और रब करीम असां खे पंहिंजो दीदार करा पंहिंजो दीदार करा पंहिंजो दीदार करा। सैयदना मूसा नबीना अलैहिस्सलाम अर्ज़ के मौला ही केर आहे मां त अकेलो मथे आयो ही केर आहे। अल्लाह जल जलालू फरमाते मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जा आशिक वली सदोरा है।
सुभान ए रब सुभान उन्हनि जे रूहनि खे तूं मूंखे ॾेखारियो ही साॻो मूं वारो नारो हणी रहिया आहिनि इन्हनि खे तूं कॾहिं दीदार कराईंदे रब करीम फरमायो इन्हनि खे मां क़यामत में जन्नत में दीदार कराईंदुसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त मौला मूंखे बि तो ईअं ई चयो त जन्नत में दीदार कराईंदोसि ऐं हिननि खे बि जन्नत में दीदार कराईंदे फ़र्क़ु कहिड़ो आहे रब्बुल आलमीन फरमायो तो फर्क ही आ तू मुझो कलीम आही मुझो दोस्त आही तू मुझो नबी आही तू जो शान वडो आ पर मूसा हम कलामी जे शरफ हासिल करण जे लाए तोके घर छड़नो पंदो आ मस्जिद का बाहर अचनो पंदो आ तूर सीना जे पंध करणो पंदो आ वादी मुकद्दस का गुजरण का पहरा बाजी जुंदी के लहणो पंदो आ वो 4 कलाक दी चाढ़ी तूर सीना जदा ही फकीर मिस्र में पढ़ंदो हो तो तूर सीना ते वींदो हुओ हजरत मूसा अलैहिस्सलाम जो जायू ॾिसण जे लाइ उन शर्फ के हासिल करण जे लाइ अल्हम्दुलिल्लाह नसीब थी वह जाए जिथे मूसा अलैहिस्सलाम रब करीम सा हम कलामी जो शर्फ हासिल कंदो हो 4 कलाक जी चाढ़ी असां जरा जवान वस चढ़ी सगल एतरो मथे तूर सीना ते रब तो फरमाए तू तूर सीना ते मथे चढ़ी उते वजी करे तू मूसा हम कलामी जे शर्फ हासिल करण जे लाइ नफिल पढ़ी मुराकबो करी तो मथा कुर्सी नाज़िल कया उन्हीं जे मथा तू वेही तो मुराकबो करी ओ मां तो साण ॻाल्हायां ही तुंहिंजो शान आ पर मुंहिंजे महबूब जे उम्मत जे वली जो शान ही आ जॾहिं बि मूसा हम कलामी जे शर्फ हासिल करण जो इरादो कंदो उनखे घर खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत नाहे मस्जिद छॾण जी ज़रूरत नाहे वादी मुक़द्दस के क्रॉस करण जी ज़रूरत नाहे उनखे डंडनि ठोरनि के क्रॉस करण जी ज़रूरत नाहे जिथे भी हुजन जहिड़े भी हाल में हुजन रुगो कंध झुकाईंदा रब सां मुलाकात जो शर्फ हासिल हज़रत लाल लतीफ़ सरकार साईं ते बयान फरमायो आहे जे ॿ दफ़ा ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदो त सोने लतीफ़ सरकार साईं जे बेहतर सां मजलिस के सिकारे ॾेखारींदा हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जिन इरशाद फरमायो तमुना तूर सीना मोना मना गोडा आशिकन जा गोडा ये आहिर जे सैयदना मूसा अला नबीना अलैहिस्सलाम जिला तूर सीना वो तूर सीना ते चढ़े कलाम करे हिन उम्मत जा आशिक रुगो गोदन ते कंध रखंदा हिन तरफ सां कलाम करे वठंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जिन इरशाद फरमाए बूढ़े तवज्जो जे भाव असां नक्शबंदी भी आहियूं ऐं कादरी भी हजरत लतीफ सरकार संगा मुरीद भी आहियूं मुझे डाडा साईं के हजरत लतीफ सरकार संगा खिलाफत हासिल थियल भी आहे उन हवाले सां असां लतीफी भी आहियूं कादरी भी आहियूं नक्शबंदी भी आहियूं अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जल इरशाद फरमायो तमुना तूर सीना यारो सदा सनासियन सजदे में सज्जिद जवे ही गोडा गोदरियन फकान काब कौसैन अवदना नगायन मन खर्र मूसा सइका था जोगी जुम गजलन अल्लाह वलियुल लज़ीना आमनो युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर एहड़ी बर्रबुरन मुशाहिदो महबूब जो उते आदेसियन बी यस्मअ बी युबसिर बी विसाल बिहल बी यमशी को एहड़ी चाल चलन को सैयद जवे सजल तो कल पुछी तो केहड़ी
तो उन्हनि जी कल तहिड़ी पुछी रहियो आहे जेकी कंध झुकाइनि रब सां हस कलामी जो शर्फ हासिल कल ही त वली जो शान आहे पोइ वलियनि जो वली हज़रत गौसुल आज़म जंहिंजो कदम कुल वलियनि जे कंध जे मथां आहे उन्ही जो शान छा आहे वरी हज़रत गौसुल आज़म जो भी वली हर मोमिन जो वली मौला अली मुश्किल कुशा करमल्ला वजुल करीम उन्हनि जो शान छा आहे हज़रत इमाम रब्बानी मुर्शिदना मुजद्दिद मुनव्विर अल फिसानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमाईंदा आहिनि मक्तूबा शरीफ जे आखिरी जिल्द में आखिरी मक्तूब का हिकड़ो पहिरियों मक्तूब उन्ही जे अंदर इरशाद फरमाईंदा आहिनि मौला अली मुश्किल कुशा दुनिया में बाद में आया पर सनन फैज़ विलायत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं इन्हनि नबियनि सगोरनि जे उम्मतनि जे अंदर जेतिरा भी वली सगोरा आया हर वलीअ खे विलायत मिली आहे त मौला अलीअ जे निगाह सां मिली आहे मौला मर्तज़ा मुश्किल कुशारी पाक निगाह साण मिली आहे अॻ में ई विलायतूं तक़सीम करण वारा विलायत जा मंबाई मरकज़ मौला अली आहिनि विलायतूं उतां तक़सीम थींदियूं आहिनि जंहिंखे विलायत मिलंदी आहे शहंशाह विलायत मौला अली मुश्किल कुशा खां मिलंदी आहे अल ग़र्ज़ त उन्हनि खे विलायत फैज़ विलायत मक़ाम विलायत आहे फैज़ विलायत आहे मुंहिंजा दोस्त हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो पंहिंजो शान हज़रत सैयदना व मुर्शिदना खलीफा बिला फसल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पंहिंजो मक़ाम पंहिंजो शान वो हज़रत मौला हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो शान जो एॾे वॾे शान वारो मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा पाण हथ खयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी बैयत करे रहिया सहाबा जा भी गुलाम आयो त हाल जा भी गुलाम उन्हनि जो पाण में मोहब्बत रुहमा बैनहुम अल्लाह जो कुरान तो फरमाए त पंहिंजो पाण में उन्हनि जी मोहब्बत आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी तबियत नासाज़ भी थिए आखिरी टाइम सारे जी मौसम शाम जो गुस्ल फरमायो हथ जे करे पासा वठजी वया हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी तबियत नासाज़ थी पई हज़रत मौला मुश्किल कुशा आया बाह पाराए हथ पंहिंजा गरम करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ के पासा से घुमाए रहा हुआ ही मोहब्बत नहीं तो छा हुआ पाण में मोहब्बत बर के मां अर्ज को कया अल्लाह तबारक व तआला इन्हनि वलियन जे शान के बुलंद फरमायो असहाबन जो शान के अहल बैत जो शान के ये शान है खिदमतकारों की सरदार का आलम क्या होगा अरे अचो जेका आयत करीमा पढ़ी आहे अले घणो टाइम थी वियो आहे तव्हां थका त कोन आहियो न सही न 2 बजे ताईं हलाइणो हुओ पर तव्हांजी मोहब्बत मूंखे ख़बर कान थी पई त मां काॾे थो वञा हले हेॾा थो वञा हले हेॾा हलण जो मां सम्झां थो त रस्तो इश्क वारो ई वठो पिथो वञा अब हाओ न अल्लाह करे थी हो रस्तो मरण खड़ी तई मिले ईमान सलामत हर कोई मंगे इश्क सलामत कोई हो अल्लाह का इश्क करो ओ माई हकाल पे गई असाबी सगोरे अर्ज कयो त साईं हे तरा एटम गड जंद हिकड़ो ईमान थिए अब गाल याद सोना असा के हिकड़ो एटम दस बस उन्ही ते अमल कयो ईमान मजबूत थी वई पान फरमायो इन्नल हुब्ब हुवल ईमान कुल्लुहु अला ला ईमान लिमन ला मोहब्बत ला मोहब्बत ही सजो ईमान जमत मोहब्बत ना है उन्हें के ईमान ही नसीब में ना है वारी जमायता अल्लाह से असा की भलारी जमायत नसीब कया हाने अचो मुसा गरजी सुनो दुरूद शरीफ पढ़ायो असा पाने मौजू के अगते हलाईदा रहो पर कहीं जुबान खामोश न रहे पांजे सोने नबी दे सलात पढ़ी रजायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या
अल्लाह बुलंद आवाज़ से पढ़ना लो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो या अय्युहन्नास ऐ इंसानो कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम बेशक तव्हां वटि तव्हां जे पालनहार जे तरफ़ खां बुरहान अची वियो व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना असां तव्हांजे तरफ़ रोशन नूर नाज़िल कयो आहे नूर मुबीना मंझां मुराद क़ुरान करीम आहे ऐं बुरहान मंझां मुराद हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे निज़ात व बरकात आहे। बुरहान जी माना छा आहे? अब मुझे तवज्जो आख़िरी ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहियां। केतिरो दिलि चवे से वेठा मां से पियो कयां मां ॾिठो वाइस कोन कंदा मूं पंहिंजी तबियत ई कान ठही आहे खणी वाइस करां मां हिकिड़ो कलाक कंदो आहियां तव्हांजी मोहबत ॾिसी करे 2-3 मिंट जेके मथे हलिया हली सघियासीं तव्हां सां गॾु आहियूं असां अलाह साईं तव्हांखे आबाद कंदो रब करीम वॾी महिरबानी इंशाअल्लाह तबारक अर्ज़ पियो कयां था मुंहिंजा दोस्त मुंहिंजे तवज्जो बुरहान जी माना बुरहान जो 3 मानाऊं ॿुधायूं था बुरहान माना दलील बुरहान माना मोजज़ो बुरहान माना रस्ते जो वाकिफ़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरबी में बुरहान उन्हीं के भी चयो वेंदो आहे जेको अणसुञहन खे वठी मंज़िल ते पुॼाए उनखे बुरहान चयो वेंदो आहे। ऐं बुरहान माना दलील बुरहान माना मोजज़ो हिकड़ाई महबूब रब करीम जल लफ्ज़ एड़ो सिफत एड़ी बयान फरमाई बुरहान मुझो यार दलील भी आ मुझो यार मोजज़ो भी आ मुझो यार रस्ते जो सूहो भी आहे। अल्लाह जल जलालुहु फरमात या अय्युहन्नास ओ इंसानो अल्लाह से सभिनी इंसान के सॼो सिर्फ मोमिनन के न सिर्फ आशिकन के न रुगो काफिरन के न सभिनी इंसानन के ओ इंसानो मुझो महबूब तव्हां वटि बुरहान बणजी आयो। बुनियादी तरह इंसान जा भी 3 क़िस्म आहे हिकिड़ो मोमिन जे ईमान जो मञियो ॿियो मुनकिर जिन न मञियो टियों आहे आशिक ओ अल्लाह जो आशिक सूफिया इकराम जी पंहिंजी ॿोली आहे सुभान अल्लाह। मां अर्ज़ पियो कयां इंसान भी 3 क़िस्मनि ते हिकिड़नि इनकार कयो हिकिड़नि मञियो हिकिड़नि इश्क रखियो। सुभान अल्लाह अल्लाह जल जलालुहु फरमायो त मुंहिंजो यार भी हो इंसानो तव्हां सभिनी जे लाइ बुरहान बणजी आयो। जेकर तव्हां इनकार कयो दुश्मन आयो त दुश्मन के दलील की जरूरत आहे सजण के दलील की जरूरत पवंदी ही कान्हे का सजण त बिना दलील मञींदो आहे बिना दलील सजण मञींदो आहे दलील की जरूरत दुश्मन के पवंदी आहे जेको न मञे न नथो मञे त दलील ॾेई मञाई। सुभान अल्लाह। अबू जहल आयो अबू बकर सिद्दीक़ साईं अर्ज़ कई साईं को माण्हू चवे त बाबा रात जो मां हितां निकतुसि पोइ
बैतुल मुक़द्दस विश्व मूते 1.25 लाख नबियन के नमाज पढ़ाया वो सभिनी नबियन तकरीरूं कयूं आखिर में मूं भी तकरीर कई वापस मोटी आयुसि ऐं जॾहिं मोटी पियो अचां त ॾिसां थो त दरवाजे की कुंडी भी हिली रही है पानी भी हली रहियो आहे जो वज़ू कयो हो ऐं मुंहिंजो बिस्तरो भी गरम आहे जाता उथी पियो हो जथा उथियो हुसि ॿुधायो या तव्हांजे अक़ल में ॻाल्हि अचे थी इन माण्हू जी तव्हां तस्दीक कंदो इन्ही के सचो चवंदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो त हेरा फेरा छोड़ ॻाल्हि सिधी कर त अखे दा केर पिया सुभान अल्लाह ए बोली किहदी पागल है नहीं ए बोल केड़े साईं देन उहा गाल बयान कर अखे ताई वाला यार पे आखेंदा है सोने सिद्दीक़ अकबर आख्या ओ अकुल दा अंधा यार जा गाला अकुल दे तराजी च कोन ही तुनी जा यार जा गाला दिल नाल तस्लीम करना पौंदिया सुभान अल्लाह सजण खे तो दलील जी जरूरत ही कान है दुश्मन खे जो न मने मुनकर खे दलील जी जरूरत पवंदी आ अल्लाह फरमाए तो इंसानो जे मुनकर आयो नथा मनो त मोजो यार तवा जरा दलील बणजी आयो आहे सुभान अल्लाह जे सजण आयो मनो था मोमिन आयो त पो मोजो यार तवा जरा मोजो बणजी आयो आहे सुभान अल्लाह पर जे अल्लाह जा आशिक आयो तो मुझे यार रब के रस्ते जो सूहो बणजी आयो सुभान अल्लाह हर सूरत में मुझे यार जे पोया हलो तवा के रस्तो मिली वींदो मुझा दोस्त अल्लाह सुब्हानहू व तआला हबीब करीम अलैहि सलात व सलाम जिनजी जात खई एड़ो बनायो आहे जो सब पंहिंजे लाए महबूबन करीम जी जात खई रस्तो हर कई सच जो मिली रहियो सुभान अल्लाह करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जात बाबरकत मक्के पाक के फतह फरमाए हिकड़ी गाल था कही दलील जी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दलील आन कहजी दलील मिर रब्बिकुम तव्हां जे रब जी दलील आहे सुभान अल्लाह कहजी दलील आहे ना रब जी कहजी दलील आहे रब अब मुडे तवज्जो चाचा के परे बैठा कंजी दलील है अल्लाह जल जलालू जी दलील है रब तो फरमाए तो मुझो यार मुझी दलील है मुखे सुनाणो था तो पहरा मुझे यार के सुनाणो मुँह वट अचड़ो था तो पहरा मुझे यार वट अचो मुझे हुस्न अज़ली जो दीदार करनो थव तो वो उन्हीं जो दीदार कयो जे फरमायो आहे जे जे मुखे दिठो मर्रानी फक़द रअल हक़ सही बुखारी शरीफ के अंदर हदीस पाक मौजूद है जे मुखे दिठो ते हक़ जो दीदार करे छयो आहे सुभान अल्लाह अक्स जमाल खुदाई आहे अल्लाह जल जलालू जो नूर मुस्तफा जे वजूद में जलवा दे रहियो आहे तजल्ला दे रहियो आहे अल्लाह जल जलालू पाण तो फरमाए रब्बुल आलमीन जल जलालू इरशाद फरमायो इन्नल लज़ीना युबायऊनका इन्नमा युबायऊन अल्लाह बेशक के तहां जी बैयत कन था हकीकत में ओहे अल्लाह जी बैयत करे रहा है सोना हथ तमा जाए न बैयत अल्लाह जल जलालू जी थी रहिया वरी रब करीम फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा अमा जेका मुठ पत्थर जी भरे काफिरन जे तरफ उछलाए होए अमा कोन उछलायो जॾहिं तमा पे उछलायो ओ उछलाइण वारो त अल्लाह पाण हो सोना हथ तमा जाए न कम अल्लाह जो लब तमा जाए न ॻाल्हाइण अल्लाह जो फरमान तमा जाए फरमान बरदारी अल्लाह जी मुर्शिद लाल लतीफ़ सरकार से तर्जमानी फरमाई त अहद अहमद पाण में यारो विचामीम फरक आहे मुस्तगरक आलम इन्हीं इसरार में सुभान अल्लाह संग फरमायो
तही बिलना है हुनरी पर हो बिलहना धार अल इंसान सिर्री व अना सिर्रुहु परुज पचार कंदाव्या तंबार आलिम आरिफ एहड़ी उलमा भी एड़ी गाल कंदा वया उर्फा भी एड़ी गाल कंदा वया सुना तुंजो हुस्नो जमाल चाहे जिन तो के दिठो आहे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत अबू बकर सिद्दीक के इरशाद फरमान पिया ओ अबू बकर तू मुझे नंढे लाकर जो यार आहे सफर हजर में मूसा कद रहण वारो आहे अज तो साण पंजी गाल करे रहियो आया वल्लजी नफ्सी बियदिही उन ज़ात जो कसम आहे जिनजे दस्ते कुदरत में मुंहिंजी जान आहे अल्लाह हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन कसम खणी करे बयान फरमायो ओ अबू बकर उन ज़ात जो कसम जिनजे दस्ते कुदरत में मुंहिंजी जान आहे लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी मुंहिंजी हकीकत के मुझे रब का सिवा कह सुना तो ही कोने गो नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत रसूल अल्लाह नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर अस्ताना आलिया शरीफ जिंदाबाद अस्ताल्लामा मुफ्ती खलील अहमद खान नक्शबंदी जिंदाबाद लब्बैक लब्बैक रसूल अल्लाह अब थकात कौन है ना सही ना हलड़ जो सोनाते दे लबाते बोले मौला अहद अहमद विच मीम दा औला जड़ी हाथ में खड़ी करे सुभान अल्लाह सोनाते दे लबाते अहमद विच मीम दा औला हथ तेरे पाकियतुल्लाह तेरे अंदर कुदरत अल्लाह हथ तेरे पाकियतुल्लाह तेरे अंदर कुदरत अल्लाह तेरे नूर की निर्वार मेरी आस पुजा आस पुजा ओ मेरी आस पुजा ए दिल दम दम ता कर दी दिल दम दम ता कर दी निसात काई सर्दी निसात काई सर्दी मैं बदल करा दीदार मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा करीम अलैहिस्सलाम जो हुस्नो जमाल जेको अल्लाह सुब्हानहु व तआला अता फरमायो मक्के पाक जी फतह फरमायो आम ऐलान फरमायो त जे भी पंहिंजे घर जो दरवाजो बंद कयो उन्ही के अमन आहे जेको काबे में अंदर पहुतो हरम में उन्ही के अमन आहे जेको असां वटि हली आयो उन्ही के भी अमन आहे बाकी जेकरा केर मक्के जे खजन में घुमंदे कंहिंखे ॾिठो वियो असांजी फौज उनखे गिरफ्तार कंदी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जल्द कर्फ्यू लगाए छॾियो हो मके पाक काफिर सभई टिन किन अचे अमन तलब कयो किन अचे मञो
खोड़ माण्हुनि अचे ईमान ईमान आणण जे अंदर अबू जहल जे पुत्र इक्रमा जी घरवारी उन्हीं बचे ईमान आंदी ईमान आण खां बाद अर्ज कई बिनी जहान जा सरदार मां कुर्बान वञा तव्हां मुंहिंजे मुड़स खे अमन अता फरमायो पाण फरमायो त असां तुंहिंजे मुड़स खे अमन ॾेई छॾियो आहे अबू जहल जो पुत्र इक्रमा जेके भी जंगूं इन खां पहिरियां लॻियूं हुयूं उन में इक्रमा जो तमामु वॾो किरदार हो ऐं ख़ुसूसियत सां उहद वारी जेका जंग ही जेका ॿियो दफ़ो मुस्लमान खे उहद में तकलीफ़ पहुती उन में दुश्मननि जे तरफ़ खां इक्रमा अबू जहल जो पुत्र कमांडरी करे पियो उन तमामु वॾी मुस्लमान खे तकलीफ़ पहुचाई जंहिंमें महबूब करीम अलैहिस्सलाम जे दंदन मुबारकनि जा कुझु हिस्सा मुबारक भी शहीद थिया हुआ गल मुबारक शहीद थिया हुआ सदन चाचो पाक भी शहीद थियो हर वर्ष वो इक्रमा तमाम जंगजू ऐं बहादुर माण्हू हुओ उनजी घरवारी अचे अमन तलब कयो त मुंहिंजे मुड़स खे अमन ॾियो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाया त असां तुंहिंजे मुड़स खे अमन ॾिनो आहे हाणे हुनजी घरवारी निकिती त इक्रमा खे ॻोल्हे वठी अचा ऐं रसूल करीम जी दरबार में पहुचाया जो हुनखे अमन मिली वियो आहे लेकिन इक्रमा जी घरवारी ॻोल्हींदी रही शहर में इक्रमा शहर में लभई कोन पियो चौधारी कुंडूं ॻोल्हियईं पाड़ा ॻोल्हियईं चितूं ॻोल्हियईं कुंडूं ॻोल्हियईं दर ॻोल्हियईं घर ॻोल्हियईं लेकिन इक्रमा जो पतो ही कोन पवे पियो इक्रमा जी घरवारी ॿाहिरि निकिरी आई मुंहिंजा दोस्त शहर खां ॿाहिरि जबलनि में ॻोल्हींदी रही आहे लेकिन शाम थी वई इक्रमा जी ख़बर कान पई पवे दस पुछे पई त ॿुधायो त मुंहिंजो वर काथे तव्हां ॾिठो मुंहिंजा दोस्त को ॾस ॾिए पियो कंहिंखे ख़बर कान हुई इक्रमा जी घरवारी परेशान थी वई काॾे वञा कंहिंखां पुछा कयां लेकिन हिम्मत कान पई हारे दिल जो दिल जे अंदर चवे पई त अॼु मदीने जा घोट मेहरबान थी विया आहिनि अॼु एॾी त वॾी रहमत वसी रही आहे जो हज़रत लाद लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन सदन सखावत खे ॾिसी करे इरशाद फरमायो त पिरियसी न पाड़िया यारो समय ॿिया सरदार आहे मुस्लिमी जे सखी तुंहिंजी सार हातिम 18,000 छड़ तहीं जी झपिया पूरी दुनिया के अंदर हिकड़े हातिम दी सखावत मशहूर आ पर एड़ा 18,000 भी हातिम थी पवल मुझे महबूबन करीम जी सखावत जो मट कोन समझा मुझे यार जी एडी वडी सखावत आ इक्रमा जी घरवारी चवे पी अज महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन सखावत फरमाए रहा केड़े भी नमूने सा इक्रमा के वठी अचा ऐं पर महबूबन करीम जी दरबार में पहुंचाया हलंदे हलंदे शाम थी वया मुझा दोस्त थकजी पया लेकिन अंदर जो अंदर वारो चई रहो हुआ माई थक जे न परेशान न थी वेह मुंद बंभोर में तो कर को वागो वसा चढ़ी चोट जबले पेर पुनू जो पस डोरण मझा डस पवंदई हो त पुनू जो डोरी दे लभी भी दे मुझे तो मुझा दोस्तो इक्रमा जी घरवारे चबल चंड गोले गोलींदी रही आ दस पियो इक्रमा के अॻिते ॾिठो वियो ओसी ताईं पहुती त ख़बर पई त अॻिते ॾिठो वियो ओसी ताईं पहुचंदी समुंड जे किनारे ताईं मुंहिंजी माई अचे पहुती आहे समुंड जे किनारे ते इक्रमा तयारी में आ त ॿेड़ी ते चढ़ी करे ॿिए पासे मां हलियो वञा इक्रमा जी घरवारी इक्रमा खे सुञातो इक्रमा भी समझे पियो त मुंहिंजी घरवारी अची रही आहे
परे सां ॾिसण खां बाद घरवारी तानो ॾिनो आहे त मुड़ुस ईअं न थींदो आहे जो पंहिंजो घर छॾे हलियो वञे, पंहिंजूं वञूं छॾियो हलियो वञे, पंहिंजा बच्चा ॿार छॾे भॼी वञे। पहलवान जो पुट हुए, अबू जहल जी पहलवानी दुनिया में मशहूर हुई, तूं बि त आख़िर पहलवान हुए, लेकिन ईअं तूं पुठी ॾेई भॼी वञे, पंहिंजे अहल औलाद जी बि सार कान लथई। जे वञी ऐं पनी ते सिर न ॾिनो तो मुड़ुस कहिड़ो आहे, मर्द कहिड़ो आहे, ईअं चयो वेंदो आहे। तूं बि भॼी वञे, पंहिंजी वञी खे छॾे वञे, पंहिंजे घर वारनि खे छॾे वञे। इकरमा छो भॻो आहे? इकरमा पोइ चवे त माई चुप कर, तोखे ख़बर न आहे अॼु महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी हुकूमत आहे। मूंखे पंहिंजे बाबे जी ॻाल्हि यादि अची वई, मूंखे पंहिंजो पीउ अबू जहल हमेशह वसियत कंदो रहियो, पुट हिन माण्हूअ सां जेतिरी बि दुश्मनी करी भली कर, पर कॾहिं बि इन्ही जे निगाह जे साम्हूं न अचिजांइ, इंजे निगाह जे आॾो न अचिजांइ, छो जो इंजे निगाहनि में कुदरत वारे उहा त तासीर रखी आहे जो अखियूं अखियुनि में जॾहिं मिली वेंदियूं आहिनि, पंहिंजा मज़हब ऐं दीन छॾे करे इन्ही जे ई दीन खे क़बूल कंदो आहे। मां ॾिसां पियो त जाॾा काॾा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजा सिपाही जानिसार फिरी रहिया हुआ, ईअं न थिए त मूंखे बि खंबे खणी करे दरबार में पहुचायल। मां तंहिंजे करे भॼी वियो आहियां, न की मां वेठो हुजां, न की मां ॾिसां ई सही, तॾहिं मां भॼी वियो आहियां। इकरमा जी घरवारी चयो त परेशान न थी, हल पंहिंजे घर था हलो, मां तुंहिंजे लाइ सुहिणे नबी खां अमन तलब करे आई आहियां, उन्ही तोखे अमन ॾेई छॾियो आहे, ॿाहिरि न वञ, तोखे अमन ई अमन आहे, तूं पंहिंजे घर रह। घरवारी जा हेठायूं मथायूं ॻाल्हियूं ॿुधी करे मुंहिंजा दोस्त वापसि पोइते मोटियो, जीअं जो मकी बात जो वेझो अचे पियो। इकरमा पंहिंजी घरवारी खे चवे पियो त ख़्याल कजाए, तूं घुमी आई आहे, तोखे ख़बर आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ेमो पाक कहिड़ी जाइ ते आहे, मूंखे ॿिए कंहिं रस्ते सां वठी हल जाए, मूंखे पंहिंजे घर वठी हल जाए, हेॾे होॾे न पहुचाए जाए। इकरमा जी घरवारी चवे पई, ओ मुंहिंजा वर परेशान न थी, मां तोखे सिधो थी वठी हलां। सिद्धो मां महबूबनि जी दरबार में वठी थी हला। मुंहिंजा दोस्त इकरमा जी घरवारी पाण में कचहरियूं कंदा ॻाल्हियूं कंदा हलंदा अचनि पिया, असाबनि सगोरनि जा ख़ीमा लॻा पिया आहिनि, विचा रस्तो आहे। इकरमा जी नज़र झुकियल आहे, कंधे हेठि आहे, टिजे पियो जो मथां ओचितो नज़रूं नज़रनि साण मिली वञनि। इकरमा जी घरवारी बि पंहिंजे मुड़ुस खे उन ई रस्ते साण वठो पई अचे, जंहिं रस्ते सां अरबी घोट उम्मत जी ओट जो ख़ेमो पाक हुआ। ओॾां वठो पई अचे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात, पंहिंजे ख़ीमे पाक में मसनद मुबारक ते जलवा अफरोज़ आहिनि। इकरमा खे पंहिंजी ज़ात वठो पई अचे, ख़ीमे जे दरवाज़े ते जॾहिं पहुतायल, इकरमा सॼे रस्ते साण अखियुनि जे पुछड़नि खां ॾिसंदो अचे पियो, यार जे असहाबनि ऐं ग़ुलामनि जो शान ॾिसंदो अचे पियो। पर जॾहिं साम्हूं अची करे पहुतो आहे, इकरमा जी घरवारी उते इकरमा खे बिहारियो, हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ नज़र कयई। इकरमा जी घरवारी ज़ुबान साण कोन ॻाल्हायो, अखियुनि साण ॻाल्हायो आहे, क़िबला मुंहिंजो कमु हुओ त हिन खे तव्हांजे दरवाज़े ते वठी अचां, हाणे तव्हांजो कमु आहे त हिन खे अल्लाह जी दरबार ताईं पहुचायो। इकरमा जी घरवारी हबीबन करीमन खे पंहिंजे निगाहनि साण अर्ज़ करे रही आहे। इकरमा जो कंधे हेठि झुकियो पियो आहे। इकरमा जी घरवारी चंबो चंबे साण मिलायल आहे, थोरो ज़ोर ॾेई करे झटको इकरमा खे ॾिनई, तांजो हुनजो रुख़ मथे थिए, हुनजी निगाह मथे थिए, हुनजो ज़हन तब्दील थिए। जीअं जो झटको ॾिनई त झटके ॾियण सां कंध मथे कयई, जीअं जो निगाह मथे थी वई आहे, सिधो मुस्तफ़ा करीम जे निगाहनि साण मिली वई आहे।
हबीबन करीम ये निगाहन साण निगाहों मिली वयो इकरमा कोशिश कई त अखियूं बंद कया इकरमा जी दिल चवे त हाणे छाला अखियूं बंद करे रहियो आहे तो कंहिंजे तरफ़ निगाह खया काॾे हाणे अखियूं बंद कंदे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र जो पई इकरमा खे ॾिसी करे पाण पंहिंजे मसनद मुबारक तां रहमत वारा नबी उथी पिया विखो मुहब्बत वारियूं वराईंदा पिया चल जॾहिं वेझे जो मुहताज इकरमा जो कंध झुकी वियो अखियूं बंदि थी वियो नेणन मथा नार चालू थी वया लिंगन में लर्जी पैदा थी वई लिंग सब कंडार जी वया बार सब उभा थी वया है हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाया इकरमा जे साजे कुल्ले जे मथा जोर साण पंहिंजो हथ मुबारक हयाओ इकरमा जे कुल्ले खे लोटे करे इरशाद फरमायो ओ इकरमा मथे ते नजर खण अज कंहिंजे आॾो बीठो आ जिंहिंजे लाइ अल्लाह ताला आसमानन खां मथे इंतजाम कंदो आहे अज उन्ही जे आॾो तो बीठो आ पंहिंजी नज़र ते मथे खण कंध छाजे करे झुकायो आ अखियूं छाजे करे तो हेठि कयूं आहिनि पंहिंजी निगाह ते मथे खण हिकिड़ो भेरो त वरी असांखे ॾिस इकरमा पे चवे क़िबला साईं जेसी ताईं न ॾिठो हम तेसी ताईं दुश्मनी पे कयम अॼु मूंखे ख़बर पई आ त तूं केरु आहीं मां केरु आहियां सुभान अल्लाह को झियों मुँह न मोचारियों खड़ी वेठियों बात ते खिखिय जो खारियों इन्हल जो आरियों तो सैयद रिय केर सुने सुभान अल्लाह सुना अज मूंखे ख़बर पई आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो इकरमा कंध ते मथे खण नज़र ते मथे खण हिकिड़ो दफ़ो त वरी ॿीहर ॾिस इकरमा पियो अर्ज़ करे क़िबला अज ख़बर पई आ सोहणे लाल लतीफ़ सरकार से तर्जमानी फरमाई त क़िबला उका पील अखियुनि में सुना तो खे तिखा तीर साजन इन्हीं सिंगसी हिते फटई खड़ा फकीर हाणे बियो ममारिज मीर तुंहिंजो पहिरियों ई पूरो लॻो सुना तुझी पहिरीं निगाह ही असांखे घाए छॾियो आहे ॿी निगाह जी मुंहं में ताक़त ई कान्हे का जो वरी निगाह खणी तव्हांजे तरफ़ ॾिसी सघां छो जो जॾहिं खणी थो जमाल मां ये अखियूं पंहिंजो अजीब मोहे मन मुंहिंजे खे मोहब्बतन मुजीब अज तरस कर तबीब सहपन मुँह सहण जी सुभान अल्लाह जॾहिं खणी थो जमाल मां ये अजब संदई अखियूं करे सीर सीने मंझा जीअ वञन जकड़ियूं तक नमो तकड़ियूं सब नमो सहण जी क़िबला मूंखे ताक़त ई नाहे जो ॿियो दफ़ो तव्हांजूं निगाहूं बर्दाश्त करे सघां बस आंखों आंखों में इशारे हो गए हम तुम्हारे तुम हमारे हो गए में इशारा थी वया अभी मन फरमायो तो आयो किया ही असांजी दरबार में अर्ज कई क़िबला सही कट गुलामी जो गिचे में पाए सिर कदमन में दियन जे लाइ आयो आया जे बिन ते करम नवाजी फरमाई थव ई असां ते करम नवाजी फरमायो रब करीम फरमाए तो मुझे महबूब कर वो ॾिसो तो सही सुभान अल्लाह सालो
मुझो यार तव्हां वटि दलील थी आयो आहे जे नथा मञो मुझे यार के हिकिड़ो दफ़ो ॾिसो त सही अखि अखि सां मिलाए त ॾिसो न महबूब तव्हां जे लाइ दलील बणिजी आयो मुझा सोना रब करीम फरमाए मुझा सोना तराहु यंजुरून इलैक वहुम ला युबसिरून तव्हां काफिरन के ॾिसो था त हू तव्हां जे तरफ़ अखियूं खणनि था तराहु यंजुरून नज़र कनि था अखियूं खणनि था अखियुनि सां दोॾा फाड़े तव्हां खे ॾिसनि था पर वहुम ला युबसिरून दिल जे दीदन सां तव्हां खे कोन था सुञाणनि जे दिल जे दीदन सां तव्हां खे ॾिसनि हा त कॾहिं इनकार ई कोन हा कनि हा अव्हां खे अखियुनि सां ॾिसनि था पर दिल जे दीदन सां नथा ॾिसनि जे दिल जे दीदन सां ॾिसणो आहे त आशिक़नि खां पुछणो आहे उवैस करनी खां पुछणो आहे उनजे निगाह न ॾिठो पर दिल यार जो दीदार करे वरितो आहे सुभान अल्लाह महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन असां सभिनी जे लाइ बुरहान बणिजी आया अही ॻाल्हि यादि रखो त अल्लाह ताला फरमाए या अय्युहन नास ओ इंसानो मुंहिंजो रसूल तव्हां वटि अची वियो आहे इंसानो मुंहिंजो रसूल तव्हां वटि बुरहान जी सूरत में अची वियो क़यामत ताईं इंसाननि खे अल्लाह जो कलाम ऐलान करे रहियो आहे त क़यामत ताईं जिथे बि इंसान आहे उते सुहिणो रसूल जलवा फरोज़ आहे ऐं महबूब करीम सभिनी इंसाननि वटि अची जॾहिं असांखे नेमत मिलंदी आहे त असां ख़ुशी कंदा आहियूं अबा हा या न जॾहिं सोना महबूब असां वटि आया त पोइ छो न ईद मीलाद जी ख़ुशी असां मल्हायूं असांजी ईद मीलाद जी महफ़िल मल्हाई आहे इन्ही जे लाइ जो सोना महबूब असां वटि आया आहिनि रब त फरमाए त मुंहिंजो यार तव्हां सभिनी इंसाननि वटि आयो आहे जे इंसानी सूरत अथव इंसानी ढांचो अथव इंसानी दिमाग़ अथव इंसानी दिल अथव त ही बि मञणो पवंदो रब जो रसूल असां वटि आहे ऐं ही बि मञणो पवंदो जॾहिं हू आयो आहे त असांखे ख़ुशीअ जो इज़हार करणो बि आहे असां गॾो गॾु ही बि मञणो पवंदो जॾहिं महबूब करीम आया ऐं आया कंहिंजे लाइ सभिनी इंसाननि जे लाइ कंहिंजे लाइ इंसाननि जे लाइ सभिनी इंसान वमा अरसलनाका इल्ला काफ़तन लिन्नास सभिनी इंसाननि जे लाइ तव्हांखे रसूल करे मोकिलियो अथऊं जॾहिं मदीने वारे घोट जहिड़ो रसूल असां सभिनी जो आहे त पोइ कादियान जे काणे नबी कूड़े नबी जी असांखे का ज़रूरत कान्हे का असां वटि सचो नबी हयात नबी मौजूद आहे अक़ीदत रब करीम असांजो ख़ात्मो फरमाए उन सोने महबूब जे अचण ते ख़ुशी जो इज़हार कयो अथऊं जॾहिं हू आया त ज़रूर असांखे को पैगाम बि ॾिनो अथव सुभान अल्लाह जॾहिं आया है तो को पैगाम खणी आया है पैगाम कहिड़ो उन फरमायो त नमाज जी पाबंदी कयो सुभान अल्लाह उन फरमायो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾियारियो उन फरमायो त अल्लाह जो ज़िक्र कयो उन फरमायो त ग़रीबनि जी मदद कंदा कयो पाड़े की सारी संभाल न हो यतीमन मिस्कीनन मोहताजन यतीमन नादारन बेवाहन की मदद कंदा कयो कंहिंजे लाइ बुरो न सोचजो सभिनी जे लाइ सुठो सोचजो ही यार जो पैगाम आहे अल्लाह ताला जी पैगाम ते अमल जी तौफीक अता फरमाए मुंहिंजी थोरी हाज़िरी पंहिंजी अज़ीम बारगाह में क़बूल फरमाए अवां सभिनी साथियुनि जो मां दुआगो बि आहियां एहसान मंद बि आहियां तव्हां दिल सां ॿुधो आहे अल्लाह साईं अवां जे दिलनि खे आबाद करे अवां जे सदके हिन फ़कीर जे दिल खे पंहिंजे ज़िक्र ऐं फ़िक्र सां आबाद फरमाए पंहिंजे यार जे इश्क सां आबाद फरमाए व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन दोस्तों थींदी सलाह सलाम थींदी उन खां पोइ अज़ान थींदी अज़ान खां पोइ नमाज़ अदा कई वेंदी उन खां पोइ दोस्त महिरबानी हलो मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शम्ए बज़ में
हिदायत लाखों सलाम। वो हमारे नबी हम उनके उम्मती, वो हमारे नबी हम उनके उम्मती। उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। जिस सुहानी घड़ी चमकाता है बाधा चांद, जिस सुहानी घड़ी चमकाता है बाधा चांद, उस दिल अफरोज़े सादत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। या इलाही वास्ताए आले रसूल, ये सलाम आज गाना हो कबूल। सभी मिलके पढ़ो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह। सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक। रब्बि औज़िअनी अन अशकुरा निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अअमल सालिहन तर्दाह व अस्लिह ली फी ज़ुर्रियती इन्नी तुब्तु इलैका व इन्नी मिनल मुस्लिमीन। ए अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा। ए अल्लाह असांजी ग़ुलामी क़बूल फरमा। असांजी ख़िदमतूं क़बूल फरमा। सोने महबूब जी दरबार में असांजो मीलाद जी महफ़िल खे पहुँचा। उन यार की तवज्जो के असांजे तरफ़ मबज़ूल फरमा। ए अल्लाह ही फ़कीर गुनहगार आहे, हिनजे क़ाबिल न आहे जो तुंहिंजी दरबार में हथ खड़े ऐं हेॾी वॾी उम्मत जे बारे में का सिफ़ारिश करे। ए अल्लाह मां तुंहिंजी दरबार में तुंहिंजे नबी जे बच्चन खे वसीलो वठी आयो आहियां। तुंहिंजी दरबार में तुंहिंजे दीन जे आलमनि खे वसीलो वठी आयो आहियां। उन्हनि जे वसीले सां असांजूं दुआऊं क़बूल फरमा। ए रब तूं पंहिंजी दरबार मां कंहिंखे नाउमेद कोन कयो आहे। असां सभिनि जे दिलि जूं नेक मुरादूं पूरियूं फरमा। सोने महबूब सां उनजे आल ऐं असहाब सां सची पकी निस्बत और मुहब्बत अदा फरमा ऐं उन्हनि जे ग़ुलामी में ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अदा फरमा। जिन भी ख़िदमत कई उन जूं ख़िदमतूं क़बूल फरमा। ई सादात सगोरा उलमा इकराम असां वटि आया, इन्हनि जे सिरनि तरनि घरनि बचड़नि जो ख़ैर फरमा ऐं सरदार साहिब जे बचड़नि जो ख़ैर फरमा। ए अल्लाह तूं असां सभिनी जे बचनि जो ख़ैर फरमा। असांखे नेकनि ऐं निमाज़ियुनि में शामिल फरमा। असांखे सालिहीन ऐं सादिक़ीन जी सोहबत नसीब फरमा। असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। असांजी सिंध ऐं सिंधूअ खे आबाद फरमा। असांजा आर्मी जा साथी जेके पाकिस्तान जे सरहदनि ते पहरो ॾेई रहिया आहिनि, ए अल्लाह तूं उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। ऐं जेके असांजा आर्मी जा साथी मुल्क ऐं मिलत जे दुश्मननि जे मुक़ाबले में बीठा आहिनि, इन्हनि जा रब तूं उन्हनि जे पेरनि खे मज़बूत बनाए। हुकूमत जेकी गवर्नमेंट जेकी असां सां वाइदा कई आहे, उन्हनि वाइदनि ते अक़वामी अक़ीदे की हिफाजत फरमाए। जिन भी अॼोकी महफ़िल में जहिड़ी भी तरह मदद कई आहे, हर मोड़ ते तूं उन्हनि जी मदद फरमाए। हुर्मत बि बरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। दोस्तों, इंतजामिया की गुजारिश है तो इन सबको सिद्ध कराने की नमाज अदा करनी है। अजान देने का